प्यारी साध संगत श्री कृष्ण भगवान जो स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत है। सावण जो महीनो हली रहियो आहे। भगवान कृष्ण जी जन्माष्टमी अचण वारी आहे। तो न जन्माष्टमी जो स्वागत असां भगवत गीता जी सत्संग सां ही करे रहिया आहियूं। भगवान श्री कृष्ण जे मुख मां निकतल वाणी ये भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 16 अध्याय देवासुर संपत्ति विभाग योग। श्री कृष्ण भगवान ॿुधायो कि ॿिनि प्रकारनि जी सृष्टि थींदी आहे, ॿिनि प्रकारनि जा माण्हू थींदा आहिनि। हिकिड़ा दैवी ॿिया आसुरी। जंहिंमें असां ॿुधोसीं दैवी संपदा मुक्तिअ जे लाइ थींदी आहे ऐं आसुरी बंधन में विझण लाइ। मुक्ति हर को चाहे भी थो, छो त असां जन्मनि जन्मनि खां बंधन ॾिसी ॾिसी करे आख़िर त चाहींदासीं न कि असां मुक्त थियूं। असांजी आत्मा जो मूल जेको स्वभाव गुण आहे उहो आहे स्वतंत्रता। पर तॾहिं बि ॾिठो वियो आहे कि मनुष्य खे अगर स्वतंत्रता मिले भी थी त वठण नथो चाहे। ॾिठो त इहो बि वियो आहे, छो त माण्हूअ खे किथे न किथे परतंत्रता सुठी लॻंदी आहे, बंधन भी सुठो लॻंदो आहे, अधीनता। जीअं जेल में कोई बंद हुजे त आहे अधीन पराधीन, पर उते भी त कुछ फ़ाइदा आहिनि। जीअं हमलो थींदो, आक्रमण थींदो, दंगा थींदा त उहे जेल खां ॿाहिरि थींदा, उहे जेल में कोन थींदा। तंहिंखां सुरक्षा भी त आहे। ऐं एॾी सुरक्षा जो कैदी चवंदा असांजे लाइ मोटूं मोटूं भितूं खयूं वयूं आहिनि। दीवारियूं असांजी सुरक्षा जे लाइ आहिनि। कोई फालतू माण्हू अंदरि नथो अची सघे। कैदीन खे इहो बि मज़ो ईंदो आहे। हेॾा वॾा पुलिस वारा असांजी सुरक्षा में बीठा आहिनि। कोई दंगा फसाद जहाँ नहीं चलेगा। अब ॿियो ओशो ॿुधाईंदो हो कि 99% माण्हू जो स्वभाव आहे कंहिंजे पुठियां पुठियां हलणु, अधीन अनुयायी थी करे हलणु। 99% ऐं 1% खे शौक़ु हूंदो आहे उन्हनि खे हलाइणु, नेतागिरी करणु। 1% खे शौक़ु हूंदो आहे कि मां नेतृत्व कयां, मां माण्हुनि खे हलायां, दिशा ॾियां, भीड़ मुंहिंजे पुठियां हुजे। ऐं 99% खे इहो हूंदी आहे कि असां हलूं, असां मथो नथा हणणु चाहियूं। असांखे उहा स्वाधीनता भी न खपे जो असां अकेला पइजी वञूं, जंहिंमें जिम्मेदारी खणणी पए। स्वाधीनता माना जिम्मेदारी। अगर कोई माण्हू स्वतंत्र थी वञे त स्वतंत्रता में को भय भी आहे। माण्हू अकेलो पइजी वेंदो आहे। स्वतंत्र जीअं पक्षी उॾाम में स्वतंत्र त अकेलो पइजी वेंदो। मज़ो त आहे जेॾी महिल जेॾां वञणु चाहे, पर हिकु भय भी आहे। तो न भय खे दूर करण लाइ पोइ खपे ग्रुप, पोइ खपे हिकु भीड़। इहो ॾाढो ओशो त सही चयो, पर मूंखे भी सही थो लॻे। मां सोचींदो हुउमि कि एॾी भीड़ हिक ई ग्रुप में कीअं फॉलो कंदी आहे। कोई भी नओं सत्संग लॉन्च थो थिए ग्रुप, त माण्हू हुन में कीअं ख़ुशि थी करे वञनि था ऐं रहिया पिया आहिनि सालनि खां। तो जवाब इहो ई आहे कि माण्हूअ खे पराधीनता खपे। हू चाहे थो कि मूंखे बसि ॿियो कुझु दिमाग़ लॻाइणो न पए कि छा सही छा ग़लति। बसि मूंखे कोई चए थो कि हलणो थी, मां हलण लाइ तयारु आहियां। सिक्योरिटी, सेफ्टी जोन, कि मां हिकु सीमित हुन दायरे में हुजां, सुरक्षित दायरे में। कोई मूंखे बसि चए मुंहिंजे पुठियां पुठियां हल, पर मां अकेलो न हुजां, ॿिया भी माण्हू हुजनि
पोइ मां हुनजे पुठियां हलण लाइ तयारु आहियां। पोइ भली खॾे में पए त पए, ऐं लॻभॻि खॾे में ई पवंदा आहिनि, पर हुन में हुनखे इहो लॻंदो आहे कि मां अकेलो थोरी खॾे में पवंदमि, हेॾी भीड़ बि त पवंदी खॾे में। त माण्हूअ खे अगरि जंजीरूं तोड़ियूं बि वञनि, उनजो बंधन टोड़ियो बि वञे, तॾहिं बि हू हिकदमि कोन आज़ादी पाए करे भॼण लॻंदो। हू चवंदो मूंखे इन समाज सां गॾु रहणो आहे, भीड़ सां गॾु रहणो आहे। अधिकतर माण्हू जीअं वॾा वॾा नेता थींदा आहिनि, लखे हज़ारे माण्हू उनजे पुठियां हलंदा आहिनि, उहे सोचींदा थोरी आहिनि असां छा करे रहिया आहियूं। उहे बसि कार्यकर्ता हूंदा आहिनि, बसि असांखे हीउ कमु मिलियो आहे, हीउ कमु करिणो आहे, प्रचार करिणो आहे, झंडो खणी करे असां कंदासीं। उन में ख़ुशि थींदा आहिनि। सही ग़लति असांजी ज़िम्मेदारी कान्हे, सही ग़लति हू ॼाणे। जॾहिं द्वितीय विश्व युद्ध थियो हो त जंहिं माण्हूअ जी योजना सां 3 करोड़ माण्हू मरी विया, हिटलर जो वो माण्हू हो, उनखे जॾहिं पकड़ियो वियो त पतो पियो इहो त ॾाढो सामान्य माण्हू आहे, हिकु सिधो साधो, ऐं बल्कि आम माण्हू खां वधीक ई शरीफ़ आहे। न पीअण जी आदत, न खाइण जी, न तंबाकू, न चांहि, कुछ बि न, शरीफ़। हेॾा माण्हू कीअं उन मारे छॾिया? त चई मूंखे बसि इहा ख़बर हुई कि मूंखे ऑर्डर मिलियो आहे, मूंखे कमु करिणो आहे, सही ग़लति उहो ॼाणे। मां जंहिंजो नौकर आहियां, मां जंहिंजो अनुयायी आहियां, मां जंहिंजो कार्यकर्ता आहियां। त 99% त कार्यकर्ता हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो उन्हनि जो नेता हूंदो आहे। उहे कार्यकर्ता चाहींदा आहिनि कि असां भली हिन बंधन में हुजूं थोरे से, पर हिकु सेफ्टी आहे, हिकु मज़ो आहे कि मां ॾाढी वॾी भीड़ जो हिसो आहियां, मुंहिंजी एॾी वॾी शक्ति आहे, मां फलाणे जो माण्हू आहियां, बसि हुनखे इहा ख़ुशी थींदी आहे। ही जलेबी ग्रुप बि इहा ई त पॉलिसी अपनाईंदा आहिनि। हर जलेबी अंधा अनुकरण कंदी आहे, बसि पंहिंजे सत्संग जो प्रचार करिणो आहे, उनखे वॾो ॿुधाइणो आहे, सिर्फ़ु इन करे कि पोइ मां इहो मथां चई सघां कि मां उनजी हिसो आहियां, मां उतां जी आहियां, मां उतां जुड़ियल आहियां। पहिरीं वॾो ॿुधाईंदी उनखे, पोइ चवंदी मां उते जुड़ियल आहियां। त माना ही पराधीन पंहिंजी इच्छा सां ई पिया था थियनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे, तव्हां सोचींदा हूंदा जेको नेता आहे उहो स्वाधीन हूंदो, पर उहो स्वाधीन उहो बि कान्हे, उहो वरी हिननि जे अधीन आहे। उहो चेक कंदो रहंदो आहे कि हींअर हिन जो मूड छा आहे, जेके मुंहिंजे पुठियां पुठियां हलनि पिया था, इहे कहिड़े मूड में आहिनि। अगरि इहे चाहिनि था कि हाणे ज्ञान जूं ॻाल्हियूं ॾाढियूं थी वयूं, हाणे भॼन भाव थो हले, त हाणे भॼन भाव मूंखे शुरू करणु खपे, हू चवनि उन खां पहिरीं, ताकि इहो लॻे कि मां ई चयो तॾहिं हिननि कयो। जीअं नेता हले पियो थो सिधो सिधो, पुठियां हुनजे 100 माण्हू हलनि पिया था, नेता चौराहे ते पहुचण वारो आहे, नेता खे भनक लॻी वेंदी कि सभु माण्हू हेॾां था वञणु चाहिनि लेफ्ट साइड में, त नेता चवंदो उन खां पहिरीं मां ई तो हेॾां हली वञा, ताकि मुंहिंजी बि रहिजी अचे ऐं हिननि जे अनुसार हलां। सत्संगी ग्रुप जीअं पतो पवनि कि हाणे अमृत वेला ॾाढो हली रहियो आहे, त शुरू करे छॾींदा, त इहे बि पराधीन थिया न। इहे हिननि जे वरी पराधीन आहिनि, हिननि जे अधीन आहिनि, हिक ॿिए जे अधीन आहिनि। ओशो ॿुधाईंदो हो, मुल्ला नसरुद्दीन गॾे ते वेही करे जोर सां भॼे पियो, गॾो स्पीड में, त कंहिं हुनखे चयो अरे मुल्ला एॾी जल्दी में ई केॾां पियो थो वञे, चीज़ ख़बर ई कान्हे, मतिलब कि बसि गॾो जेॾां वठी वञे। त हुननि चयो इहा कहिड़ी ॻाल्हि थी? मुल्ला चई यार मां हिनखे चवंदो आहियां लेफ्ट हल त ई राइट हलंदो आहे, मुंहिंजी ॾाढी बेइज़ती थींदी आहे, मूंखे लॻंदो आहे कि हिन त मुंहिंजी बेइज़ती कराए छॾी, माण्हू छा चवंदा कि हिन जो गॾो हिन जी चए में कान्हे, मां चवांसि धीरे हल त स्पीड में हले, त मां हिनखे चवणु छॾे ॾिनो आहे, हीउ जेॾां वठी वेंदो आहे मां ओॾां ई वेंदो आहियां, पर ॾेखारींदो इहो आहियां कि मां पियो थो हलायां हिनखे। उहो ई त कमु करे रहिया आहिनि, चाहे निर्मल बाबा, चाहे फलाणा पाल,
चाहे फलाना राम, फलानी दादी, फलाना ढंका, ही छा कंदा आहिनि? जंहिंजी मां ॻाल्हि कंदो आहियां, कॾहिं शंकर ठही ईंदो आहे, कॾहिं कृष्ण, कॾहिं राम, कॾहिं जीसस। उहो इहो ई कमु कंदो आहे कि मूड छा आहे मुंहिंजे हिननि अनुयायियुनि जो, मुंहिंजा फॉलोअर्स, हिननि जो छा मूड आहे, उहो करणो आहे, जेॾां वठी वञनि। पर ॾेखारणो इहो आहे कि मां पियो थो हिननि खे वठी वञां। ती ॿई पराधीन आहिनि ऐं ॿई आसुरी वृत्तीअ वारा आहिनि। जिते पराधीनता आहे, जिते बंधन आहे, पर हुनमें मज़ो बि अथनि न, रांदि पिया था कनि न ॿई। उन मज़े जे करे माण्हू आसुरी वृत्तीअ में हली वेंदो आहे, भॻवान खां दूर थी वेंदो आहे। पर वास्तविक स्वतंत्र उहो आहे जेको ॿिए कंहिं ते डिपेंड कान्हे, जेको पंहिंजे पेरनि ते बीठल आहे, जेको जिम्मेदारी खणे थो। सही ग़लति जेको बि हूंदो मुंहिंजो निर्णय हूंदो, मां पंहिंजे विवेक सां हलंदसि ऐं मूंखे आख़िरी तत्व प्राप्त करणो आहे, मूंखे परमात्मा खे पाइणो आहे। इहो जंहिंजो निर्णय हूंदो कि मां भॻवान जो आहियां, भॻवान मुंहिंजो आहे। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे। ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी। तुम्हें छोड़ सुनो नंद दुलारे, कोई न मीत हमारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। अब तो आके बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम। अब तो आके बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे
प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम। साची प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, दास की विनती सुन लीजो ओ ब्रजराज दुलारे। आखिरी आस यही जीवन की पूर्ण करना प्यारे। एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रियतम। एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। ओ मेरे प्रियतम, ओ मेरे प्रियतम। हाणे त अचूं न मूल पॉइंट ते। असली ॻाल्हि इहा ई आहे, दैवी संपत्ति उनखे चइबो आहे जंहिंमें असांखे असांजो परमात्मा सां संबंध यादि अची वञे। उहा आहे दैवी संपत्ति। देवी अखर जो अर्थ आहे परमात्मा। हिते देवी अखर जो परमात्मा जो ई वाचन आहे। असां भगवान जा अंश आहियूं, हुआसीं ऐं रहंदासीं। परमात्मा असांजो हो आहे ऐं रहंदो। इहो स्वाभाविक आहे, को अर्जित करणो कोन पवंदो आहे। आसुरी संपदा अर्जित करणी पवंदी आहे। आसुरी जेके बि अवगुण ऐं संपत्ति आहे हलो, उहा असांखे खुदि चेष्टा करे संसार मां अर्जित करणी पवंदी आहे। पर दैवी संपत्ति अर्जित करण जी जरूरत कान्हे, उहा ऑलरेडी आहे। परमात्मा जा गुण ई दैवी गुण थींदा आहिनि। त असांजो मूल स्वरूप त दैवी गुण सां भरियल ई आहे। ही त छा आहे, असां विमुख थी वियासीं परमात्मा खां।
परमात्मा का विमुख थी, संसार जे सन्मुख थियासीं, संसार जो संग करण लॻासीं। ऐं संसार जो संग करण जे करे पंहिंजो मूल भुलिजी वियासीं, पंहिंजो सनातन अंश जेको आहे उहो भुलिजी वियासीं ऐं शरीर खे मां सम्झण लॻासीं, संसार खे मुंहिंजो सम्झण लॻासीं। पोइ आसुरी संपत्ति गॾु करण लॻासीं। न त मूल में असांजे दैवी संपदा आहे। जीअं श्री कृष्ण भगवान अर्जुन खे चयो, अर्जुन तूं शोक न कर, दुखी न थी, तुंहिंजे अंदर बि दैवी संपदा आहे। तुंहिंजे अंदर देवी संपदा आहे, तूं उनखे खणी करे ई पैदा थियो वञी। पर केवल अर्जुन न, असां सभु बि देवी संपदा सां युक्त आहियूं, पर ढकिजी वई आहे या दॿिजी वई आहे। दैवी संपदा नष्ट नथी थी सघे, जेका असांजे अंदर आहे उहा ढकिजी सघिजे थी, छो त उहो परमात्मा जो अंश आहे। दैवी संपदा कोई माण्हू केॾो बि दुर्गुणी हुजे, केॾो बि आसुरी संपदा सां भरियल हुजे, उनजे अंदर दैवी संपत्ति हूंदी ऐं उहा ॿाहिरी संपत्ति आहे, आसुरी संपत्ति। संसार मां आई आहे, संसार में नष्ट थी वेंदी, पर दैवी संपत्ति परमात्मा मां आई आहे ऐं उहा हमेशा रहंदी, छो त परमात्मा हमेशा रहंदो, संसार हमेशा सदाई न रहंदो। अर्जुन खे हैरानी थी कि भगवान मुंहिंजे नाले चए थो तोमें दैवी संपत्ति आहे, आसुरी संपत्ति आहे ई कोन, असां में मिक्स आहे। पर अर्जुन में भगवान चए थो आसुरी संपत्ति तोमें आहे ई कोन, दैवी ही संपत्ति आहे। त अर्जुन खे लॻो हूंदो मूंखे ॾिसण त अचनि कान था गुण, त भगवान ॿुधायो आहे उहे गुण नज़र कोन ईंदा आहिनि। दैवी संपत्ति एॾी मिक्स हूंदी आहे, असां सां अभिन्न हूंदी आहे, जो असांखे पतो ई न पवंदो आहे। कंहिं माण्हूअ में अगरि सच में गुण अची वञनि, दैवी प्रगट थियनि, त बि हुनखे पतो कोन पवंदो आहे। ऐं पतो छो त पंहिंजे में समाहित हूंदा आहिनि, ॾिसण ॿिए खे ईंदा आहिनि। कंहिं शइ खे ॾिसण लाइ थोरी दूरी खपंदी आहे। गुल खे पंहिंजी ख़ुशबू कोन नज़र ईंदी, उन लाइ जॾहिं दूरी हुजे, थोरी गैप हुजे, तीअं पंहिंजा गुण असांखे तॾहिं नज़र ईंदा जॾहिं थोरो असां उनखे ॾिसूं दूर थी करे। पर जीअं ई दूर थी करे ॾिठोसीं, अहंकार अची वेंदो ऐं आसुरी थी वेंदो, आसुरी संपत्ति। त पहिरीं निशानी इहा ई आहे देवी संपदा जी, कि असांखे ॾिसण कोन ईंदी, उहा या त ॿिए खे ॾिसण ईंदी या ढकियल हूंदी। आसुरी संपदा नज़र ईंदी आहे, पोइ भली उनखे कोई सुठो चए या महान चए संसार में, इहो ई ॾाढो पैसे वारो आहे, हीउ ॾाढो वॾो माण्हू आहे, पर हुजेसि आसुरी संपदा, पर उहा केवल नज़र ईंदी आहे, उहा आसुरी ई रहंदी आहे। हाणे ॾिसो, स्वामी राम सुखदास इहा मिसाल ॾिनी आहे कि कोई माण्हू हमेशा आसुरी संपत्तिअ सां भरियल नथो रही सघे, पर देवी संपत्तिअ सां हमेशा भरी रही सघे थो। जीअं कोई माण्हू चए मां सदाई सच ॻाल्हाईंदुमि अॼु खां, त ॻाल्हाए सघे थो, सॼो ॾींहुं छा जीवन भर बि ॻाल्हाए सघे थो। पर कोई माण्हू चए मां कूड़ ॻाल्हाईंदुमि जीवन भर, त कोन संभव ई कान्हे, 24 कलाक बि न ॻाल्हाए सघंदो, छो त हुनजो जीवन खाइण पीअण जीअण आराम थी वेंदो। भई बुख लॻंदसि त छा चवंदो, बुख लॻी आहे माना सच थी वियो, सच ॻाल्हाइण ई पयसि। अगरि चए मूंखे बुख कोन लॻी आहे, बुख मरी वेंदो। ऐं मान लो जीअं तीअं करे हू 24 कलाक कूड़ ते रहे, 24 कलाक निभाई, कूड़ ई ॻाल्हाई सॼे ॾींहं में,
त लास्ट में नतीजो इहो निकिरंदो कि ही पंहिंजी प्रतिज्ञा ते अटल रहियो, माना सत्य अची वियो, सत्य वरी अची वियो। सत्य खां असां जिंद छॾाए कोन सघंदासीं। ही सत्य हिकिड़ो गुण आहे उन देवी संपत्तिअ जो। ॿिए जेतिरा बि गुण आहिनि सभिनी जे मामले में ईअं ई सम्झिजो, इहे रहंदा ई रहंदा ऐं हमेशा रहंदा। आसुरी संपदा ईंदी वेंदी ईंदी वेंदी, उहा सदाईं न, छो त उहा आगंतुक आहे, महिमान आहे। बुराई जेका आहे, दुर्गुण जेके आहिनि से ईंदा आहिनि वेंदा आहिनि, सुठाई रहंदी आहे, हमेशा कायम रहंदी आहे। त असां मूल रूप में त सुठा आहियूं। व्हाट्सएप ते मैसेज आयो न कि अगरि तव्हांखे माण्हू सुठा नज़र था अचनि त तव्हां सुठा हू कोन्हनि, सुठा तव्हां आहियो, छो त तव्हांजी नज़र सुठी आहे, तव्हां सभिनि खे सुठो था सम्झो। ऐं मान लो कोई माण्हू तव्हांखे सुठो नथो सम्झे, तव्हां कंहिंखे सुठा नज़र नथा अचो, त बि सुठा तव्हां ई आहियो, छो त असां इहो तय करे चुका आहियूं न, पाण निष्कर्ष कढी चुका आहियूं कि असां त सुठा ई आहियूं न। हूअं बि सुठा आहियूं ऐं हूअं बि असां सुठा ई आहियूं। त सुठाई कायम आहे। असांजो मूल स्वरूप आहे सद चित आनंद। असां सत्य आहियूं। सत्य माना सदाईं रहण वारा स्वरूप सां। असां चिद माना ज्ञान स्वरूप आहियूं। असांखां काई ॻाल्हि लिकल कान्हे, स्वरूप आत्मा खे। ऐं असां आनंद स्वरूप आहियूं, असांखे कोई दुख कान्हे आत्मा खे। टई शयूं आहिनि ऐं टिन्हिनि शयुनि जे लाइ इंसान भटके पियो थो। असां सभु जो त चाहींदा आहियूं कि मां सदाईं हुजां, ॿियो चाहींदा आहियूं असांखे पूरो ज्ञान हुजे, हर शइ जो नॉलेज हुजे, ऐं टियों चाहींदा आहियूं असां सदाईं ख़ुशि हुजूं, कोई बि दुख असांखे न हुजे। असां चाहींदा आहियूं उहे शयूं छो त आहिनि, इन करे चाहींदा आहियूं, आहिनि छो त असांजो उन्हनि सां संबंध आहे, इन करे चाहींदा आहियूं। पर दुखी छो थींदा आहियूं ऐं मरंदा छो आहियूं ऐं पूरो ज्ञान छो न हासिल थींदो आहे? छो त असां जेको जीअण चाहींदा आहियूं, सदाईं हुअण चाहींदा आहियूं, उहो शरीर सां चाहींदा आहियूं कि शरीर जे रूप में मां सदाईं हुजां, त उहो संभव कान्हे। असां ज्ञानी थियण चाहींदा आहियूं, पर अनुभव सां न, दिमाग़ सां। पाण चाहींदा आहियूं कि मां दिमाग़ सां ज्ञानी हुजां, उहो बि संभव कान्हे। बुद्धि ॾाढी नंढी आहे ऐं ज्ञान असीम आहे। असां आनंद सुख चाहींदा आहियूं इंद्रियनि सां, उहो बि संभव कान्हे ऐं इन करे दुखी थींदा आहियूं। इंद्रियनि सां चाहींदा आहियूं ख़ुशियूं सुख भोग, शरीर सां चाहींदा आहियूं सदाईं रहण जीअण, ऐं बुद्धीअ सां चाहींदा आहियूं ज्ञान। इन करे माण्हू आसुरी प्रवृत्तिअ वारो अञा वधीक थी वेंदो आहे। सभु उहे गुण हुन में अची वेंदा अथसि। बुद्धीअ वारो ज्ञान खपेसि त नकली ज्ञान में हली वेंदो, पोइ कूड़ ॻाल्हाइण सिखी वेंदो, नाटक करण सिखी वेंदो, त थी वियो आसुरी संपदा वारो। शरीर सां सदाईं रहण चाहींदो त आसुरी संपदा में अची वेंदो, उन लाइ धन ख़र्च कंदो, ॿिए ॻाल्हियूं कंदो। सुख चाहींदो इंद्रियनि सां, त उन में बि सुख मिलंदसि कोन, प्रारब्ध जे अनुसार मिलंदो आहे। पर अगरि सम्झी वञे जीव कि मुंहिंजो संबंध न शरीर सां आहे न को संसार सां आहे, मां हूअं ई बिना शरीर जे सदचित आनंद आहियां। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे। इहो अगरि संबंध असां जोड़े सघूं, जेको कि जुड़ियल आहे ऑलरेडी उन परमात्मा सां आहे, बसि यादि कयूं त पोइ असां हिन जी चिंता न कंदासीं नाम ऐं रूप जी। माण्हू शरीर खे मुख्यता ॾींदो आहे, इम्पोर्टेंस ॾींदो आहे, पोइ हुन शरीर जो नालो फेमस करणु चाहींदो आहे, हिन रूप खे हाईलाइट कराइणु चाहींदो आहे कि मां मूंखे ॾिसो। पर इहे ॿई सभु नाशवान आहिनि।
तिन जो त्याग आवश्यक आहे, छो त संसार खुद नाशवंत आहे, शरीर भी नाशवंत आहे, इन जो नालो भी नाशवंत आहे। पर दैवी गुण स्वाभाविक आहे, सहज आहे, ओरिजिनल आहे। असांखे प्रयास त इहो करणो पवंदो कि असां परमात्मा जी तरफ़ कदम वधायूं। उन मालिक कृपा करे असांखे मनुष्य शरीर ॾिनो आहे त छाजे लाइ ॾिनो अथई? पंहिंजी प्राप्ति कराइण लाइ। हिन मनुष्य शरीर जो इहो ई उपयोग आहे कि संसार जी सेवा में शरीर लॻायूं, इंद्रियूं, मन, बुद्धि सभु संसार जी सेवा में, ऐं असां निरंतर परमात्मा सां योग बनाए रखूं। हुन मालिक शरीर त जानवरनि खे बि ॾिनो आहे, पर जानवरनि में उहा कैपेसिटी क़ाबिलियत कान्हे जेका मनुष्य में आहे। विवेक आहे, असांखे बुद्धि आहे, मन आहे, प्रज्ञा आहे, त असां संसार सां संबंध तोड़े करे परमात्मा सां संबंध जोड़ियूं। अदा देही मानुष मिलण लाइ मिली तो, मिलण जी न कयई भरम में भुली तो। अदा देही मानुष मिलण लाइ मिली तो, मिलण जी न कयई भरम में भुली तो, मिलण जी न कयई भरम में भुली तो। रसन में रिली तो, विन्याय विषय जी रसन में रिली तो, मिलण जी न कयई भरम में भुली तो। अदा देही मानुष मिलण लाइ मिली तो, कदर को न कयई खुशन में खिली तो, मिलण जी न कयई भ्रम में भुली तो। अदा देही मानुष मिलण लाइ मिली
बसंत कर भजन तू छॾे कर्म कूड़ा मिलण जी महल थई समझ मन मूढ़ा राम 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 सीता राम 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 भजन कर बसंत तू छॾे कर्म कूड़ा मिलण जी महल थई समझ मन मूढ़ा वरी कान मिलंदे मानुष दे भली तो मिलण जी न कयई भ्रम में भुली तो अदा देह मानुष मिलण लाइ मिली तो मिलण जी न कयई भ्रम में भुली तो। भ्रम अहिड़ो भ्रम थियो माण्हूअ खे जो कूड़ खे सच ऐं सच खे कूड़ सम्झण लॻो। अहिड़ो भ्रम थी वियो आहे मनुष्य में कि संसार खे तो समझे सच ऐं परमात्मा खे तो समझे कूड़। ऐं जीअं ई संसार खे सत्य समझंदो माना जड़ खे, जड़ माना जंहिंमें का जान न हुजे, जड़ खे अगरि सत्य समझंदो त आसुरी संपत्ति जमा कंदो ऐं चेतन परमात्मा खे सत्य समझंदो त देवी संपत्ति गॾु कंदो। रामचरितमानस में ईंदो आहे सन्मुख होए जीव मोहि जबहि जन्म कोटि अघ नासह तबहि। कंहिं बि जन्म में जीव मनुष्य जॾहिं परमात्मा जे सन्मुख तो थिए त भगवान हुन जा सभु आसुरी संपत्ति नाश तो करे छॾे। बसि रुगो सन्मुख थियण जी आवश्यकता आहे, संसार खां विमुख थी करे परमात्मा जे सन्मुख। परमात्मा तो चाहे थो कि मुंहिंजे सन्मुख थिए त मां हिन खे पाण सां मिलायां। माना जॾहिं जड़ खे माण्हू मुख्यता ॾींदो, जड़ माना संसार खे, त संसार में फासंदो, पर चेतन खे मुख्यता ॾींदो त परमात्मा सां मिलंदो। हाणे कंहिं प्रश्न पुछियो कंहिं संत खां कि ख़बर कीअं पए कि ही माण्हू जड़ खे महत्व ॾींदो आहे या चेतन खे, त ॾाढो सरल जवाब हुन संत ॾिनो कि अगरि ॿिए जे सुख जे लाइ कर्म कयो था त तव्हां चेतन खे मुख्यता ॾेई रहिया आहियो, पर अगरि पंहिंजे सुख जे लाइ पिया था कर्म कयो त तव्हां जड़ आहियो ऐं जड़ता खे ई मुख्यता ॾेई रहिया आहियो। सिधो सो सिंपल गणित। ॿिए खे सुख ॾियण लाइ तव्हां अगरि कर्म कयो था त तव्हां परमात्मा जे तरफ़ कदम वधाए रहिया आहियो, पर अगरि पंहिंजे सुख जी चिंता करे रहिया आहियो त तव्हां परमात्मा खां दूर थी संसार में जड़ में फासी रहिया आहियो। न हुजनि न। अगरि असां इहो सोचियो आहे कि मूंखे कुझु खपे ई कोन त पोइ तारीफ़ बि थोरी खपे, न थिए न। भाई असां इन लाइ थोरी पिया था कर्म कयूं कि संतुष्ट थिए, असां त इन लाइ था कयूं कि असांखे मिलियो आहे, असांखे समय मिलियो आहे, असांखे शरीर मिलियो आहे त असां ॿिए जी शेवा कयूं, ॿिए जी कमु अचूं। असांखे ही फल कोन ॾींदो, फल परमात्मा ॾींदो ऐं फल सांसारिक कोन ॾींदो। फल ॾींदो असांखे आत्मिक, आध्यात्मिक आनंद फल आहे हुनजो। अगरि असां इहो चाहियूं कि मां कंहिंजी शेवा कयां, कमु कयां ऐं उहो मूंखे बदिले में सुख ॾे त असां बि जड़ आहियूं। असां पंहिंजे सुख जे लाइ पिया था कयूं, उहो बि पंहिंजे सुख जे लाइ न करे ॿिए जे सुख जे लाइ कयूं। असां इन लाइ त कयो ई कोन होसीं कि असांखे तारीफ़ मिले या शुक्र करे साम्हूं वारो न करे। असांखे त उन सां मतलब ई कोन्हे कि हू सुख ॾे, असां हुनखे सुख पहुचे, इहो महत्वपूर्ण आहे।
दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम। तैते असां सत्संग के विराम था ॾियूं, वरी पोइ ॿुधूं था सुभाणे। बोल श्री कृष्ण भगवान की जय।